असांजे दुश्मन जो मौत खणी भरंदो, मौत खणी। वॾा न वञनि कुछ दिलचक दिलचक धाड़ा दिलचक वो थवाड़ा में कहावत देखते बाबो गरीबा ये बाबा मामा तड़का निकरंदा तड़का। अॼु इहो किथो ई ख़तमु था कयूं। तव्हां सुअरनि जा सच मरोड़े उछले सघां थो। तुंहिंजी ॿोली में तोखे सम्झाइणो पवंदो। तुंहिंजे मौत खां शुरू थी। सर ने के खुशकिस्मती दे दे या बदकिस्मती जो माता वहां जा जिंदा सलामत बीठो आया। छा मतलब तव्हां जिंदा सलामत मां सम्झो हो। इहो ई त अफ़सोस आहे सर जो तव्हांखे वॾेरनि जागीरदारनि ऐं मिनिस्टरनि जे मथे जे सूर जी इंफॉर्मेशन अॻु में ई मिली थी वञे, पर कंहिं सिपाही जे ज़ख़्मी थियणु ऐं हुन सां ज़्यादती थियण जी तव्हांखे ख़बर ई कान्हे। पर ख़बर पवे त कीअं पवे, छो त उन्हनि कातिलनि लुटेरनि खे असांजी शफ़क़त हासिल आहे। हुन लाइ ख़बर हूंदे बि बेख़बर थियणो थो। शायदि तव्हां खां विसरी वियो आहे, तव्हां कंहिंजे साम्हूं बीठा आहियो। सॉरी सर, ही तव्हांजो ग़ुलाम कानून जे पाबंदनि में जकड़ियल इंस्पेक्टर न आम शहरी आहे। ही तव्हांजे ग़ुलामी जा ज़ंजीर मां लाहे आयो आहे। इंस्पेक्टर मूंखे अफ़सोस आहे, पर मां सम्झां थो सर त ही वर्दी असांजे जिस्म ते ज़रूरु आहे, पर हिन जा पावर कंहिं ॿियनि जे हथनि में आहिनि। उन लाइ त मां हिन बेवसी जे लिबास खे लाहे छॾियो आहे। हाणे मां आज़ादु आहियां सर। हाणे जेसीं ताईं मुंहिंजे सिसीअ में साहु आहे, ज़ालिमनि जा सिर लुड़ंदो रहंदुसि सर। पंहिंजे अॻोच माण्हुनि जी टुटी हाण ॾींदुसि। उन्हनि जे हथनि ऐं लाटनि में पियल गुलामी जा बेट मां लाहे वेठा रहंदुसि। माशाअल्लाह सर। हुस्न जो गोलो फेल कयल हो सर। मरूम अहमद ई थी वाह, हाणे पंहिंजे चाचे मरम सां गॾु रहंदी थी वाह। अता लॻे थो त हिन सूंह जी राणी खे पंहिंजी हवेलीअ जी सूंह बनाइणो पवंदो। छा नालो आहे हिन सूंह जी राणीअ जो? मां चवां थी मुंहिंजो रस्तो छॾे वञ।
ऐसा चवाए तो हथ कट मुझी न्याड़ी मां जेकॾहिं हथ न छॾियां त मुझे हिनन हडन में एतरी ताकत है तव्हां सुअरन जा पंज मरोड़े उछले सघां थो मुंहिंजी धीउ तूं घर वञ पर चाचा ॿार खे छॾ तकड़ी वञ घर न वञा हीअ अरे थी अदा न वञाई वीरू शाहू तायना जो बाबा 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 पुट कुछ के बचाए क्या कहे वडेरे जा पुट कुत्ता हुआ बाबा मां चवे तो वञ मुंहिंजो को फिकर न कर बाबा ने तोखे मुंहिंजे सिर जो कसम आहे बाबा सिर जो बाबा बाबा न बाबा न बाबा बाबा जग्गू हक्कू गलती थी इन ध्यान से मुझे पर हाँ उनमें मुझे की गलती आई सब कुछ करे से मुझे टूटन कयो पर उन जो सबक माई न मां मुझे चवण दे न मासूम की अगवा को नहीं मुझे तो थे मां मुझे गुनाह जो वज़ाल भरी बस ही तो के बचाइंदो ही त असांजो माण्हू आहे असांजो छा तूं बि हिननि जो माण्हू आहीं सुठो ने वापस ले वञो खानू मजाक सुठो थो करी मजाक ना है मजाक खानू कत्ल करे सके थो पर कंहिंजी इज्जत में हथ नथो विझी सके नहीं वरी ॿिए कंहिंखे हथ विझण जी हिन ॻोठ जी इज्जत आहे ऐं हिन जी इज्जत जा रखवाला हितां जा वॾा आहिनि पर जेकॾहिं वॾा पाण ई अंधा थी पवनि पोइ त हुजे
जेको हिननि खे अकुल जूं अखियूं ॾे पर जे तव्हांजी सोच बि गंदी थी त मां तव्हांजो खून गंदे पाणी वांगुरु आहे छॾींदुसि अदा टके आने ते विकामजण वारो असां मालिकनि सां थो ॻाल्हाए। खानूअ जो मालिक थियण लाइ हैसियत जी ज़रूरत हूंदी आहे पर तव्हांजी हैसियत ई आहे जो तव्हां बेगैरत आहियो। कानू पंहिंजी औकात में रह। अञा तव्हां औकात में आहियो जे औकात मां ॿाहिरि आयसि त तव्हां सुञाणप में कोन ईंदो। वैसे हे त तव्हांजी बेइज्जती आहे। हथ आयल शिकार ईअं भॼी वञे। अदा अकू सही थो चवे इहा हथनि मां छोरी न वञे। अरे पोइ ॾिसो छा था वठोसि। वॾा न वञनी पुट। अड़े नाल विड़ कोन सघसो हिकु उठदा गोश्त खाधल वे उठदा। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट तभी थान साफ त नथा थियन सादा थान ते चुटा लगा पिया आहिन। केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे। आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हां वो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु हू थके त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी थी ॿुधायां अजा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था
दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेसमंग जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायो 31313856262 शहर खां सस्तो ॿुधाईंदे हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे दुकान में वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी वॾा हरू भरू किपिया एॾी महिनत करे दई इहे हिकिड़ा खांखारा हणनि ॼण ठोसा ते न लॻनि खानू 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 उतार निकल लिसन के बाथा था दे जे पंजो ॾींहं ऐं तव्हां ख़ामोश वेठा आहियो उतार छो नथा कयो तिरचक मिर्चक धाणा धिरचक उतार बकवास बंद कर हथ जो कुतो हथ के तो खाए ऐं बाबा साईं बैठो तो इंतजार करे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कयो हीअं दुश्मन होशियार आहे माहौल खे थधो थियण ॾियो उहो ॿारण ॿारींदासीं जो सॼो ॻोठ तोबण कंदो तोबण हा हा तव्हांजे किने मौत ते ॻोठ वारा तोबण कंदा तोबण सॼणा हक़ में नचो सॼण खे ये तू क्या तो कर प्यार न खानू न तुझे नसीब में प्यार कंहिंजो पर जेकॾहिं तोसां केरु प्यार करे तो उनखे छा ॾींदे दुश्मनी 24 कलाक मौत जो खोर पंहिंजे 5 ॾींहंनि जे प्यार जे लाइ कंहिंजी ज़िंदगी ख़राब न कर ख़राब खानू जरिया कुछ सोच कढी छॾ दिमाग़ मां न छोकिरी घंटा फिर गए मैं अगर पोलियो की बीमारी वठू गई ये क्या अल ठीक है मोटाव की सही किराया कौन है मां सही ठई पे घुमा 10 चक्कर तो केचे वाले 10 चक्कर तो केचे वा त मवालन के ते नहरा अरे हेलो अरे
मां तो लई दे वडा गिनांदा ने भांग दी धप भी पवंदी ने भाग्या अरे कितना मरे ते कोठ चिमड़ई तेरी इज्जत घणी है ऐं खर्च पिया करे ने मैं ते तने तेला गजा घुमदा वता न ते को केर लिखे अरे नगाला केतरो छड़ियो तो मैं नगाला शापर मथे ए टमाटा हणे दा भी मेरे नचे खत्म पिया कर छोड़े नहीं मैं तेरा केड़ा नो किताए जोर बाज पे जिरकी को खेंदी जोर दे बाबा तेरी टंग कानी जण सिनो कर दे पावे मा जोर जोर कोने सेमी जेड़ा तेरा मानु कोनिया झड़े मोचड़े में लोग क्या करे नहीं सही ओठता हाथ में ओठता सदा रोप न कर वडाई तने जा सांताई नी ओटे करे टंग क्या सच में देखो तो जोर असर करे सने को ना तेरे मथु को बुलडोजर घूमे ना तभी परवाह ते को कान्ही का यतीम को क्यों प्यार मारे तू हाँ मां जिंदा आया तो खे मारण लाए साहब मुझी गाल तो बुध अञा तुझी गाल बुधा मुझे मासूम भा जो कातिल आई तू साहब तेरी मुझी गाल बुध जेकी बड़ी मुखे भली सजा दे अञा तुझी गाल बुधा बस साहब बस हाणे मुखे तुझी ॿोली में तोखे सम्झाइणो पवंदो तो ईअं कोन मिलंदे कामरान ने कामरान ये सब छाए छॾ मानत ही मुझे भा जो कातिल आहे छॾ मुखे साहब यार मां तुझे भा जो कातिल ना तुझे भा जो कातिल मां जे कातिल नाहे त उन जे कत्ल जो सबब त आहीं हाँ इहो ई त पछता आहे त हिक बेगुनाह जे कत्ल जो सबब मां ई आहियां साहब मूंखे कुझु वक़्तु मोहलत ॾे जो मां न कमीननि खां बलांद कयां यार पोइ मां पंहिंजो सिर तुंहिंजे कदमनि में रखंदुसि पोइ जेकी वणई तूं भली मूंखे सज़ा ॾे मां हिकु लफ़्ज़ न कुछंदुसि हाँ साहब खानो मुझे मोहसिन आहे हिन मुझी पूंछ जी इज्जत भी बचाई असांजा दुश्मन हिन जा दुश्मन आहे ठीकु आहे अमानत जे इहा ॻाल्हि आहे न त कुझु ॾींहं ॿिया बि सही पर हिन जो क़त्ल उते वाजिब आहे अमानत मूंखे हिते छो रहायो अथई सुना साईं पंहिंजी जान बचाइण लाइ पंहिंजी जान बचाइण लाइ छा मतलब तो तू मुझी जान आई ऐं मां पंहिंजी जान खे हुन दरंदनि खां बचायां साॻो ई ड्रिजणो मुंहिंजी दिलि थी चए त छा थी चवे तुंहिंजी दिलि मुंहिंजी दिलि चवे थी तोखे छॾे हुन खानू सां शादी कयां छा चई हाँ सही त चवां थी पर वरी बि तुंहिंजो ख्याल थो थिए त अकेलो थी वेंदे हल हल वञी कर शादी खानू सां मां वञा थो हींअर ई खानू खे वठण बस बस थोरी बि मज़ाक नथो सही वॾो को साड़ो लोई छोट साड़ न थींदो
तोखां जुदा मां जी सघंदुसि? बस बस सब ख़बर आ, पर इहो त ॿुधा असां पंहिंजो घर छॾे हिते छो आया आहियूं? सोट जंग शुरू थियण वारी आहे ऐं मां नथो चाहियां त तोखे जंग में आणियां। हाणे थींदी रेस मुराद खान जी बर्बादी शुरू। हेलो हाणे खेर त आहे? खेरी त नाहे हाणे रेस जो। ॻाल्हि ॿुध, साहब कामरान खे वठी खणो हिन कुत्ते जो लाश वञी मुराद खान आॾो फिटो कर। बाक़ी उनखे मुबारकबाद पाण ॾींदा। बोतार सुठो थियो जो हथियार घुराया अथव। बोतार इन शइ सख़्त ज़रूरत हुई। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थी ईंदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थांवनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थी वेंदा हाणे जी थांवनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां?
मूंखे त ॻाल्हि सम्झण ते ख़ुदकुशी करे छॾिया या साहब हाणे तुंहिंजो मसइलो हल थी वियो आहे कीअं मसइलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं आणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे ऐं घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलब हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 बाबा अॼु मुंहिंजी खामीअ खे फड़के थी फड़के अॼु त केरु मरे ओयो छठी न भाग बोतार मां तो चवां जे इन जूं ये अखियूं फड़कंदियूं रहियूं न त सॼो ॻोठ मुंहनि जो दड़ो थींदो सुठो त अखियूं कढराए छॾियोसि कमदार हेलो मुबारक हुजे रस हिकिड़ो पुटु पोते जाना छा केरु आहीं तूं मौत आहियूं मौत तव्हां जहिड़नि इंसान दुश्मननि जा दरिंदनि जा जेकॾहिं ॿियनि पुटनि खे बचाइण चाहीं थो न त कमरनि में बंदि करे वॾा वॾा ताला हणी छॾीनि मुराद खान तव्हां आहियो केरु केरु आहियो तव्हां तुंहिंजे ज़ुल्म जा पर कटण वारा तुंहिंजे पुटनि जी उॾाम उन्हनि जो मौत आहे मुराद खान पर कटे उन्हनि खे खुॾीअ में बंदि करे छॾ हेलो हेलो केरु आहीं तूं हेलो नवला छा थियो हाकिम खान खे मारे छॾियो छा कामरान खान हाणे छा करणु घुरिजे हाणे असां न पर रेस कंदो या त हू तुंहिंजे घर ते चढ़ाई कंदो या वरी हू मूंखे नुक़सान पहुचाइण जी कंदो हा कामरान खान इन जे करे त मां कुंज खे कंहिं ॿिए हंधि छॾे आयो आहियां इहो ई त सही आहे रेस 3 ॾींहं पंहिंजे पुट जे दुख में मरी मरी जीअंदो हाणे रेस जो शिकार करण लाइ असांखे 3 ॾींहं इंतज़ारु करणो पवंदो कमदार माण्हुनि जो बंदोबस्तु थियो या न बोतार वॾी फौज गॾु बीठमि वॾी फौज असुर सफ़ा कम इचक निचक धारणा धिरचक करे छॾींदा जबरो सुभाणे गाॾियूं तोखे ई करणियूं आहिनि बोतार गाॾियुनि जी फिक्र न कर ही जबरू रिश्तो छा थो करे हा दा हकम खान जो खून है रागान न थियण ॾिबो कोन थींदो हाकिम खान जो खून रायगान कोन थींदो बाबा साईं दुश्मन एतिरा ताक़तवर न आहे जो तव्हां ॿाहिरां माण्हू घुराया आहिनि हा पुट उहो असांखां ज़ोर कोन्हनि पर मां हुननि जो मौत घटि ऐं तमाशो वधीक थो ॾिसणु चाहियां जीअं आईंदा कोई भी मां जो लाल मुराद खान ने निगाह ऊंची कर न ॾिसे हा सुभाणे जो सिज असांजे दुश्मननि जो मौत खणी भरंदो मौत खणी देसी गाड़ियूं हा यार हा लॻे थो अॼु वॾी तबाही थींदी
कानू तो ओ ना गई असांजे खीर ते पलचण वारो असां सां धोखेधारी करी आ कानू अज तुझी मुट्ठी मोड़ आया हूं कानू अज ता टनी चोदन जी तो भाई तुझे मौत ना शुरू तुझी बारे मुराद खान बा तू तो मुड़स माण्हू मूंखे लगी कोन तो बोलड़ा जो हिकड़े खानू जे मारण ला एतरा जलूल मलूल वठी आयूं उड़े छा थो समझी हे सब तुंहिंजा मूंखे मारे हलावींदा या भुल लाहे छॾ ऐं हा कोशिश कजांइ त हिननि खे अकेलो अकेलो न मोकिलजांइ मता हिन मैदान में तू अकेलो रहिजी वञी बाक़ी जेको मुंहिंजे मौला खे मंज़ूर हूंदो उहो ई थींदो जगू हसू हिन नमक हराम जी बकवास था ॿुधो वठोस कानू खानो परवाह न कर मवाली पहुंच गई तेरे पर मां पसा मां जान दे सही ना भाई तो घणी न रन मुच नूर वञा छोड़े सन भज जुमाए थू कौन मिलंदी अॾिरा मूंखे मारे वञ पछताइणो पवंदे बस इनके मारणो न है इनके वठी हली गोठ ते चोराए जे टंगणो है अरे लांती हां फाया मार खुदा जी पई सॼो कमु चक में धाणा घर चक करे छॾी
ॿुधे त कमज़ोर त कोन्ही न न मां इस्तीफ़ा ॾेई छॾी हा अल्लाह मां त चेक करे इटको मिटको लोहा लाटो तन घाटो हक छको चोर चाची धंधा ताड़ा ताड़ा मुराद खान सुठो थियो जो पंहिंजो कंध लाराइण लाइ तूं पाण हली आयो आहीं हाँ कंध त लहंदा असांजा न असांजे दुश्मननि जा हाँ अमानत जेकॾहिं हिन जी ज़िंदगी चाहीं थो त पंहिंजो हथियार फिटी कर जेकॾहिं हिते गॾु थी विया आहियो त तव्हां ॿिन्ही जो शिकार मां कंदुसि मां कंदुसि तव्हांजो शिकार तव्हां ॿिन्ही जो शिकार मां कंदुसि तव्हां ॿिन्ही खे मां ई मारींदुसि अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 मार तो बाथरूम में कोनी थियाई क्या एडा वजन नहीं हल बाबा जंग लगी पिया हल हल अथड़े बिल्ला मूंखे न मार
के मां केड़ो अग में गुदाम दे काम कंदो जो मथा चढ़ो मजा प्यांदा से पलासी कदा लगा दी छड मजे के छड मुखे मौत थी जे अल्लाह अकबर अल्लाह से मुसीबत खां बचायो मैं तो कम सदो था ए चक मिर्च पड़ा चक दे वैसी चक मिर्च के धाना धर चक छडड़े छड मां मरी वेंदो सा बूथ ते देख जन छेणे जो पैर भरी जी पे खुदा प्रेमा वाली के मुख्य से सफा कदा सुन चढ़े बोती अंदारे कार दे मुराद खान तुझे जुल्म जी दौर खत्म थी वई ना माना ना मुखे माफ कर मां तो ते गोली जाया कौन कंदी कामरा मुखे माफ कर मामा के माफ कर तो के तड़पाए मारी दोस्तों के तड़पाए हजियो न तज खबर पए सा
इन हाथ सां मुंहिंजे मासूम भाउ रिहान खे मारियो हुई न। हाँ, अॼु ये हथ ही न रहंदा। ॿुधायो तव्हां ॿिन्हिनि मां पहिरीं केरु मरदो? बाबू कानू बाबे खे मां बाबा तूं कुझु घणो कुझु नथो मूं वञे ते कुझु न हरी बाबा कानू हिन वेला ज़ुल्म कया अथई अमानत इहो कुत्तो न वञे रे इहो कुत्तो हीअ तुम इस्तेमालु कयो हिन रिहान खे मारण लाइ। मुझे रिहान के मारे हुई ना मुझे भाग के हाँ मुझे भाग के मारे हुई मुझे मासूम भाग के मारे हुई। तू तो शरीफ है तू मूंखे ॾिनो अॼु ई शरीफ बदमाश थियो आहे न मुझे भाग के मारे हुई मुझे मासूम रिहान के मारे हुई मुझे मासूम रिहान के मारे हुई। मरी वियो आहे दोहारी त इहे आहिनि इहे ज़ालिम जेके शरीफ़नि खे बदमाश करे था छॾनि शरीफ़नि खे बदमाश। A B C D E F G H
आए